जी नाज़रीन, नवाबशाह का अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। नवाबशाह में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद पारां डिवीज़न में लॻायल 144 कलम जी भञकड़ी कई वई आहे। ज़मीन मां पाणी निकाल तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ जान मोहम्मद कीरियो में ज़मीन जो पाणी नेकाल करण तां कीरिया ऐं कलोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में गुलाम नबी कीरियो ऐं ॿियनि ॿुधायो आहे त ॻोठ जे चौकीदार करे रहिया हुआसीं त बिला जवाज़ हमलो करे ज़ख़्मी कयो वियो आहे। हुननि ॿुधायो त कमिश्नर पारां नोटिस जारी कंदे 144 कलम लागू कयो वियो त ज़मीन मां ॿिए तरफ़ पाणी नेकाल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी सख़्त कार्रवाई कई वञे। जी नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। नवाबशाह खां अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। नवाबशाह में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद पारां डिवीज़न में लॻायल कलम 144 जी भञकड़ी कई वई आहे। ज़मीन मां पाणी नेकालीअ तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ जान मोहम्मद कीरियो में ज़मीन जो पाणी नेकाल करण तां कीरिया ऐं कलोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुननि ॿुधायो आहे त कमिश्नर पारां नोटिस जारी कंदे 144 कलम लागू कयो वियो आहे त ज़मीन मां ॿिए तरफ़ पाणी नेकाल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी हमलो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। नवाबशाह में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद पारां डिवीज़न में लॻायल 144 कलम जी भञकड़ी कई वई आहे। नवाबशाह में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद पारां डिवीज़न में लॻायल कलम 144 जी भञकड़ी कई वई आहे। ॻोठ जान मोहम्मद कीरियो में ज़मीन जो पाणी नेकाल करण तां कीरिया ऐं कलोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन ई हवाले सां नवाबशाह खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे कमिश्नर रशीद अहमद ज़रदारी कुझु ॾींहं अॻु बरसाति जो पाणी ॿिए हंधि ॿिए पासे नेकाल करण ते जेको आहे 144 कलम लागू कयो हो, नोटिफिकेशन जारी थी वियो, पर उन कलम जी भञकड़ी कई वई आहे। गुज़िरियल राति तव्हांखे ॿुधायूं त नवाबशाह तालके थाणे जी हद ॻोठ जान मोहम्मद कीरियो में कलोई बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि कातिलाणो हमिलो करे कीरिया बिरादरी जे 5 नौजवाननि जा मथा फाड़े छॾिया, जेके ज़ख़्मी हालत में नवाबशाह जी PMC अस्पताल में पियल आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त उन्हनि ज़ख़्मियुनि ॿुधायो त असांजो ॻोठु आहे जान मोहम्मद कीरियो खेरशाह लॻ, उन में जेको आहे सो कलोई बिरादरी जा कुझु नौजवान हथियारनि समेत पहुता ऐं असांजे मथां हलां करे अची असांखे डंडा हयां, हथियार खणी आया, उनजे ज़ोर ते पाणी जो कट हणनि पिया। हुननि ॿुधायो त रोड जे हिन तरफ़ खां पाणी जेको बीठल हुयो उहो असांजे ॻोठ जी तरफ़ छोड़ करण जे लाइ कट हणनि पिया। हू पंहिंजे हिकिड़े घर खे बचाइण जे लाइ असांजो पूरो ॻोठु जेको आहे सो पाणी जे हेठि करणु चाहिनि पिया। तंहिं सां रोकण तां असांखे जेको आहे सो हुननि झेड़ो कयो ऐं असां सां विढ़िया, असांजा मथा फाड़िया आहिनि। हिननि ॿुधायो त कलोई बिरादरी जी उते न सिर्फ़ु न का ज़मीन आहे ऐं असांजे ॻोठ जे भरिसां जेका ज़मीन आहे उहा चांडिया बिरादरी जी आहे ऐं उन्हनि बि उन्हनि खे मना कयो त पाणी जो छोड़ असांजी तरफ़ न कयो, पर हुननि जेको आहे सो कंहिंजी बि ॻाल्हि न मञी ऐं असां ते जेको आहे सो हमिलो करे असांखे ज़ख़्मी कयो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां शहीद बेनज़ीराबाद कमिश्नर खां पुलिस जे DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच खां घुर कई आहे त इन्हनि जेके कातिलाणो हमिलो कंदड़नि कलोई बिरादरी जा नौजवान आहिनि उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। जी ठीकु आहे इम्तियाज़, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।